जा कई शहर अहिड़ा आहिनि जिते रवासी तफ़रीह खां महरूम आहिनि। उन्हनि खे फितरत जो मज़ो माणण जो को बि मौक़ो नथो मिले। बोज़ार वॾा इटालपुर वॾा बि अहिड़ा शहर आहिनि जिते जा रवासी फितरती तफ़रीह गाह न हुजण करे पंहिंजे मूड खे ख़ुशगवार बनाइण खां महरूम आहिनि। बोज़ार वॾा इटालपुर वॾा जे भरिसां 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते फितरत सां चाह रखंदड़ डॉक्टर गुलाम रज़ा काज़ी 1999 में 3 ज़िरेबंदि माण्हुनि जी तफ़रीह लाइ अवामी पार्क जोड़ायो, जंहिंजो नालो संदसि दोस्त तालीम खाते जे अॻूणे DO खैरपुर उस्ताद हमीदुल्ला महर प्रेम नगर रखियो। बोज़ार वॾा खां जेको आहे हिते प्रेमनगर पार्क ते घुमण आहियूं, जिते तमामु घणो पुरसुकून माहौल आहे। ऐं जॾहिं बि असां बोरियत वग़ैरह थींदी आहे त हिते जेको ईंदा आहियूं ऐं हिते जेको आहे गाॾियुनि जो जीअं शोर शराबो या दुनिया जूं परेशानियूं, जॾहिं बि हिते ईंदा आहियूं दिलि ख़ुशगवार थी वेंदी आहे। छाकाणि त हिते जेको आहे तरह तरह जा क़िस्मनि जा जेको आहे गुल आहिनि ऐं तमामु साफ़ु सुथिरो माहौल आहे। ऐं सभ खां वधि जेको आहे मां जेको आहे एप्रिशिएट कंदुमि डॉक्टर काज़ी गुलाम रज़ा जन खे, जन जेको आहे हिन में सम्झो जीअं चइजे त जंगल में मंगल ठाहियो अथसि, एॾो ज़बरदस्त ऐं पुरसुकून माहौल। ऐं ॿियनि माण्हुनि खे बि इहो चवंदुमि त जेको आहे अचो ऐं अहिड़ी जेको आहे बेस्ट प्लेस आहे, हिते अचो घुमणु अचो, पंहिंजो जेको आहे सुकून जो मज़ो वठो। असां हफ़्ते में 3 दफ़ा ईंदा आहियूं हिते इंजॉय करण लाइ। तमामु बहितरीनु जॻह आहे ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे तव्हां बि अचो, वेलकम, अचो इंजॉय। असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे हिते ईंदा आहियूं। ॻोठ 10 किलोमीटर पोइ हिते आहे नंगर जा स्टाफ खां, अची ॾाढो असां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं, बोर थींदा आहियूं। त ख़ासि करे जुमे जो ॾींहुं ऐं आचर जो ॾींहुं असां ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। बसि रब खां दुआ आहे त अहिड़ी शयूं इंसान लाइ ख़ूबसूरत लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ घणो ज़रूरी आहिनि ऐं असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। दोस्तनि सां इंजॉय करणु ईंदा आहियूं, का स्कूल जी पार्टी हूंदियूं आहिनि स्कूल जी तरफ़ां ईंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। हिते ईंदा आहियूं त काफ़ी संगत सां गॾु ईंदा आहियूं। हिते असां टिकटॉक वग़ैरह शूट करणा हूंदा आहिनि। तमामु बहितरीनु माहौल आहे हितां जो, इन करे असां तक़रीबन 20 किलोमीटर असांजो मुफ़ासिलो असां दूर आहे। वॾा बोज़दार जे वेझो ई आहे हिते। मां पंहिंजे दोस्तनि खे वधीक चवंदुमि त उहे बि अचनि हिते इंजॉय कनि। गर्मी जो मौसम आहे, शाम जो टाइम बहितरीनु जेको हिते माहौल हूंदो आहे। मां वधीक पंहिंजे दोस्तनि खे चवंदुमि, काफ़ी दोस्त असां बि हूंदा आहियूं जेके हिते इंजॉय कंदा आहियूं। वधीक जेके असां ॾिसंदड़ आहिनि उनखे बि चवंदुमि त हिते अची करे वॾा बोज़दार उहो इंजॉय कनि। हिते तमामु बहितरीनु मौक़ो आहे इंजॉय जो। सूरत पार्क आहे जंहिंमें पार्क वग़ैरह ऐं छबर वग़ैरह ऐं जेको आहे बूटा वग़ैरह माशाल्लाह सुठा आहिनि, बहितरीनु। ऐं असां जंहिं महिल बोर थींदा आहियूं त हिते मज़ो वठणु ईंदा आहियूं। हिते का फीस बीस न आहे, हिते पुरसुकून माहौल आहे। असां जंहिं महिल स्कूल खां ईंदा आहियूं हिते ॾाढो घुमंदा फिरंदा आहे, टिकटॉक वग़ैरह ठाहींदा आहियूं। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण बि आहिनि, जे ॿाहिरि मुल्कनि जा हिते वण क़िस्म जा वण आहिनि हिते, ठीकु आहे। हर क़िस्म जो हिते वण मौजूदु आहे। प्रेमनगर के मालिक डॉक्टर काज़ी गुलाम रज़ा पाकिस्तान के मुख्तलिफ़ शहरन पतुकी, इस्लामाबाद, कराची, लाहौर, नवाबशाह, हैदराबाद और ॿाहिरनि मुल्कनि ईरान, इराक और शाम समेत मुख्तलिफ़ जायनि तां बूटा घुराए प्रेमनगर में पोखिया। 4 मज़दूर गुलनि ऐं बूटनि जी सार संभाल लाइ रखिया, जिन खे पंहिंजी पेंशन मां पघार ॾींदो आहे। मूंखे तक़रीबन मुंहिंजे ख्याल में त बचपन खां शौक़ु आहे। मुंहिंजे बाबा जो बि पार्क हुयो शहर में हिकिड़ो नंढड़ो, ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु। ऐं बाबा खां पोइ इहो मूंखे शौक़ु रहियो। मां गवर्नमेंट मुलाज़िम हुयुसि। जंहिं बि अस्पताल में रहियोसि त हेतिरो पार्क हिन जे हिक ॿारे जेतिरो मां हर जाइ ते छॾे आयुसि। ऐं हिकिड़ो दफ़ो मां जंहिंजे करे मां प्रेमनगर ठाहियो त मां क्लिफ्टन ते बीठो हुउसि कराची ते। ऐं उतां जीअं स्कूल जा नंढड़ा नंढड़ा ॿार निकिता, पोइ किन वटि पैसा हुया उन्हनि टिकेट वरिती, किन वटि पैसा न हुया उन्हनि टिकेट न वरिती, ऐं उहो उन दरवाज़े ते बीठा थिया। मां जो इहो ॾिठो त मां हुन टिकेट वारे खे चयो, यार मुंहिंजे हिन ॿारनि खे छॾ, तूं इन्हनि जा घणा पैसा वठंदे? चईसि मां हिन जा 150 रुपया वठंदुसि ऐं 150 रुपये में पोइ जेका आहे सभु ॿार छॾींदुसि। मां हुनखे 150 रुपयो ॾियो, ॿार विया हलिया। मां जॾहिं हिते मोटी आयुसि त पोइ मूंखे इहो दिलि में ख़्यालु थियो त भई पाण जे ॻोठनि जे लाइ, ॿारनि जे लाइ, पंहिंजे नंढड़नि पाड़े जे ॿारनि जे लाइ छो न हिकिड़ो तफ़रीह गाह मां ठाहियां। ऐं जेके ॿार केॾो ख़ुशि थींदा ईंदा ऐं इंटरटेनमेंट कंदा। ऐं इहो प्रोग्राम ठाहे ऐं मां हिन जी शुरूआति कई। मां हिन में कलेक्शन जेका कई आहे त मुंहिंजे ख़्याल में पूरे पाकिस्तान मां, पतोकी मां, कराची मां, लाहौर मां, इस्लामाबाद मां, हैदराबाद मां, जिते बि मूंखे सांगड़ में किथे बि का नर्सरी हथ अची वञे, किथे को मूंखे अहिड़ो सुठो बूटो नज़र अची वेंदो आहे उतां मां खणी ईंदो आहियां। ऐं मां ईरान वियुसि, इराक वियुसि, शाम वियुसि। मां शाम मां बि गुल खणी आयुसि, ईरान मां बि गुल खणी आयुसि। ऐं गवर्नमेंट खे मूं अर्ज़ु कयो बिजलीअ जे लाइ,
पर सभिनी वाइदो कयो सियासतदाननि सभिनी, पर उहा मूंखे न मिली सघी। जेकॾहिं मिलिया त मुंहिंजो हिते अञा वधीक हिनखे प्रोग्राम को स्विमिंग पूल ठाहिण जो या कुझु वधीक कमु करण जो प्रोग्राम हुयो, पर बिजली न हुअण जे करे पोइ मां इहो न करे सघियो आहियां अञा ताईं। अॻिते थी सघे थो बिजली मिले त पोइ मां अञा बि कुझु ज़मीन सीर आहे हिन में स्विमिंग पूल या स्लाइडूं वग़ैरह इहे रखंदुसि, जीअं असांजा ॿार या माण्हू दोस्त उहे हुनखे इंजॉय कनि। जीअं हिकिड़ो वाटर पार्क थींदो आहे पर फ्रीअ में हूंदो, उहो अहिड़े टाइप जो ठाहिण जो शौक़ु आहे मुंहिंजो। असल में जेके ॿाहिरियां दोस्त ईंदा आहिनि एॾी दिलि ख़ुशि थींदी आहे, मां जेॾो ख़र्चु कंदो आहियां, जॾहिं 4 दोस्त ईंदा आहिनि उन्हनि खे वणंदा आहिनि, उहो इंजॉय कंदा आहिनि, उहो हिते जेको आहे सो ख़ुशि थींदा आहिनि। ऐं मां सोचींदो आहियां त इहो मां जेको ख़र्चु कयो आहे, अॼु मुंहिंजी क़ीमत उहा अदा थी वई, मुंहिंजो थकु लही वेंदो आहे। जॾहिं ॿाहिरियां दोस्त फैमिलियुनि सां ईंदा आहिनि, के स्कूलनि जा ॿार, यूनिवर्सिटियुनि जा ॿार हिते प्रोग्राम कंदा आहिनि, टेबला पेश कंदा आहिनि, हिते खाईंदा पीअंदा आहिनि, सभु शइ कंदा आहिनि, ड्रामा कंदा आहिनि। बहरहाल ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे ऐं सोचींदो आहियां त इहो मुंहिंजो जेको बि ख़र्चु आहे सभु सजायो थी वियो आहे ऐं सॼो उहो मुंहिंजो ख़र्चु इन में लही वियो। जॾहिं को उनखे कंहिंखे इहो मुंहिंजो पार्क वणंदो आहे या ईंदा आहिनि मूंसां मिलंदा आहिनि। दिलकश ऐं अखियुनि खे सुकून बख़्शींदड़ रंगारंगी बाग़ीचे में रोज़ानो शाम जो फैमिलीज़ अची मौसम माहौल ऐं फितरत जो मज़ो वठनि था। इलाइक़े वासियुनि सिंध सरकार खां घुर कई आहे प्रेमनगर में लाइटिंग समेत ॿियूं सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि, जीअं हितां जा शहरी ज़िंदगीअ जो मज़ो माणे सघनि।